जो त व्याज लाइ अल्लाह ताला जे व्याजी माण्हुनि जे लाइ क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमायो फ़इन लम तफ़अलू फ़अज़नू बिहर्बिल्लाहि व रसूलिही। अल्लाह ताला फरमायो त जेको व्याज जो मामलो आहे तव्हां ख़त्म कयो, असली रक़म वठो। फ़इन लम तफ़अलू फ़अज़नू बिहर्बिल्लाहि व रसूलिही। पोइ जेकॾहिं इहे नथा कनि त पोइ इहे माण्हू अल्लाह ऐं रसूल सां जंग कनि था। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस मुबारक मां व्याजीअ जे मुतालिक़ इहो मिले थो त व्याज जो नंढे में नंढो गुनाह इहो आहे जो बैतुल्लाह में पंहिंजे सॻी माउ सां ज़ना करे। हाणे इन्हनि माण्हुनि खे इन व्याज जे कुंधे कम खां तौबा ताइब थी ऐं असली रक़म वठी ऐं अल्लाह खां जे दर तौबा ताइब थियनि, वरना त इहे दुनियादारीअ जे लिहाज़ सां त कुझु इहे जेके ख़्वाब ॾिसनि था, पर अल्लाह ऐं रसूल जे अॻियां इहे पकड़िबा, दुनिया में बि ख्वार थींदा, आख़िरत में बि ज़लील थींदा। रेस शेर मोहम्मद साहब हर तरह सां उनजो ख़ानदान इज़त जे लाइक़ु आहे, उनखे मौक़ो ॾिनो वञे त उहो जीअं पंहिंजा मामला सुलझाए सघे।